मैं अब्दुल हमीद खोसो भेटाई मौला में हींअर मौजूदु आहियां। ही कुछ ॾींहंनि खां पंवर बिरादरी जा आहिनि 6 भाइर, उन्हनि जे विच में मिल्कियत जे मसइले ते, जॻह जे मसइले ते हिकु तकरार हलंदड़ आहे। जंहिं छिकताण में कल्ह कुझु ॾींहं अॻु में बि असांजी शमसदीन कमरदीन प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, अम्मा नज़ीरा बेगम प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई ऐं हिन मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाया हुया असांजे अमजद पंवर ते। जॾहिं त उन्हनि जे जवाब में अॼु अमजद पंवर ऐं हाजी उस्मान पंवर इन्हनि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त असांजी अम्मा खे इस्तेमालु था कनि असांजा चारई ॿाहिरि, ऐं अम्मा अहिड़ो को बि फ़ैसिलो न आहे कयो। वधीक हीअ उन्हनि जी अमड़ नज़ीरा बेगम मौजूदु आहे, असां उनखां पुछंदासीं त असुल में हक़ीक़त छा आहे। जी अम्मा, असुल में इहो या ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूला। मूं पंहिंजे पुटनि खे सलाहूं करे जंहिंमें अबा अचे सभु फ़ैसिलो कयो, अचे फ़ैसिलो कयो त इहो जेको मोहम्मद उस्मान आहे न, इन चयो त मड़ मूंखे क़ुर पाक ॾिसे थो, जेको मूंखे भाउ लख ॾिनो, मूंखे 50,000 जो ॾिनई न ॾिनई, मां कॾहिं बि भाउ खे न वठंदुसि। मूंखे सोनियूं दुहरियूं ठहिराए सऊदीअ में ॾिनई, हुन जा मूंखे फोका आहिनि, कॾहिं बि मां न वठंदुमि। मां चयो पोइ फिरी वञो, चई मड़ हाणे तोसां कलमो भरे मुड़साणी ॾाढ़ी थो जाए त इहो मुंहिंजो वाइदो अथई, कॾहिं बि मां भाउ खे इहे न चवंदुसि त दातो मूंखे छो न ॾिनो, पर मूंखे घुराइजाए। मूं हिन खे जॾहिं फ़ैसिलो पिया कयूं, मूं घुरायोमांसि, मां चयो भाउ हाणे फ़ैसिलो कयो, तव्हां सभु वेठा। उन्हनि इहो फ़ैसिलो करे जेको ॿुधायो मां त भाउ चयूं त असां हेतिरो जाइ जो मुल्ह कंदासीं, हेतिरो करे उहो कलमे ते यकीन करी त मूं अमजद खे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल वरी बि कलमो भरियां थी त मां रओ पेरनि ते विझी हुनखे चवां थी हे क़ुर पाक लाहे थी विझाए। अड़े मां जीजल खे मञो, हुन मुंहिंजा पुट हिलाली हिन कुझु नि कोन था, शमसदीन जा, कमरदीन जा ऐं बदरदीन, इहे चवनि था अमड़ तूं वञी फ़ैसिलो जीअं वणई तीअं मां ही कर, पर हो क़ुराननि खे बि नथा मञनि। मूंखे छो रेगमाल कंदा, मां पंहिंजे बचनि जी मालिकाणी आहे, जेको इज़त ॾींदो त इज़त वठंदो न। हो मूंखे चवनि हल तूं छा कंदीअ, मां रोलां त पियो रोलां। मां इहे कलमे ते ॻाल्हियूं कयूं त इहे मुंहं ते पाण कलमो भरे ॿचड़नि जा कसम खणे त न चयो आहे मूंखे मां त इहा ई सही आहे। हो मोहम्मद उस्मान अथई, ईंदो अथई हर साल ते ॻूण अन जी वठी वञे, कणिक जो मण वठी वञे, पाण बि मूंखे ॾिए, असां बि ॼमूंसि, एॾो ॾिनोसीं। इन मूंखे पुटड़ो ॾिए न को ॿियो, मूंखे ॿनी आहे ॿारो आहे, उहो हाणे ॾिए अमजद अॼु नाली थो ठहिराए बाहे 5,000 अथई, अॼु धिको आयसि हे 10,000 अथई। मूंखे ॿचड़ा चवां त गपी न छे, मूंखे कोड़ाहनि, पर हे बेफ़रमान अथई, क़ुर खणी बि फिरी था वञनि। इहो उस्मान हुई, मां वईसांसि, मां चयो बा न्याणी अथई, अड़े भाटिए खे ॾे त मूंखे धरतीअ जो मोटाई त मुंहिंजी धीउ नथी करे त मां छा कंदुसि, मां रोंदी मोटी आईसांसि। वरी ॿीहर वईसांसि भाणज खे ॾे, भाणज खे पुट भेण जेके, त बि मूं हिन खे क़ुर विधा त नाफ़रमान मूंखे न मञियो, ॿियनि खे ॾेई छॾियईं। इहे अहिड़ा मुंहिंजा पुट नामुरूद आहिनि, मूंखे छो सम्झाईंदा ॿचड़ा। पुट बि इज़त कंदा त इज़त लहंदा, जेके इज़त ई न कनि माउ जी त पोइ पुट कहिड़ा चइजनि। बेफ़रमान खे पुट कजे। मुंहिंजा शमसदीन आहे त बि मुंहिंजे का पारस, जे मुंहिंजो बदरदीन आहे त मुंहिंजे का पारस, जे मुंहिंजे का कमरदीन आहे त पारस मूंखे ॾिए वठे, मां पुटनि खे ॾियां। मूं ऑपरेशन पुटनि जे घर वारनि जा कराया आहिनि, अमजद जी ज़ाल जो, त उहा माई कसम खणे त मां हर ऑपरेशन ते वञी झोलियूं भरे, हे 5,000 अथई, हे 10,000 अथई, बचा कंहिंखे खोड़ा हूंदा, पर इल्ज़ाम था ॾियनि त रेगमाल था कनि। मूंखे छो कंदा, मां चरी हां, मां अहिड़ी मोगी हां, पर हक़ त चइजे न। हक़ मां जिथे बि मूंखे जजनि वटि, एसपिन वटि, देशपिन वटि, मां क़ुर पाक खणी चवंदीसां नाफ़रमान आहिनि, मुंहिंजे मथां बि न आणजो, नाफ़रमान आहिनि, हे जॾहिं मुंहिंजी इज़त नथा कनि त नाज़रीन हीअ नज़ीरा बेगम हुई ऐं जंहिं इन्हनि इल्ज़ामनि खे रद्द कयो आहे। ऐं जेके अमजद ऐं हाजी उस्मान चयो त मुंहिंजी असांजी अमड़ खे असांजा चारई ॿाहिरि शमसदीन कमरदीन ऐं बदरदीन एहसान, उहो इन्हनि यरगमाल करे उन्हनि खां ज़बरदस्ती ही ॻाल्हायो आहे, पर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ऐं फ़ैसिलो मूं पाण कयो आहे, ऐं हिननि को बि कंहिं बि मूंखे यरगमाल न कयो आहे। मां हिननि वटि रहां थी, ही फ़रमान बरदार आहिनि, मगर हू मुंहिंजा नाफ़रमान आहिनि। उन्हनि खे मां पोतियूं विधियूं आहिनि, क़ुर विधा आहिनि, पोइ बि मुंहिंजी का ॻाल्हि नथा मञनि। हिन अमड़ जी
अमा अञा वधीक चवणो थी हा अबा मां ने मोहम्मद उस्मान खे कलमो भराए ऐं पुछजेसि मूं ञापो कयोमांसि मूं चयो अबा अच चई मुंहिंजी मेह बीमार आहे वरी ॿिए ॾींहं ते चयोमांसि अबा भाइड़ा हो अचे पाण में ठही वञो फ़ैसिलो करे अड़े मां मड़ी हाणे ॿाहूं थी ॿधाए चई मां ईंदुसि पर अॼु न त वरी 3 ॾींहं ईंदुसि अबा इहे कलमा भरे मां ॻाल्हि थी कयां पर मां कोरट में कुरान मथे ते खणी चवंदसि त मुंहिंजो पुटनि बेफ़रमान नाज़रीन नज़ीरा बेगम हुई ऐं इन्हनि जे पुटनि जो पाण में घर जे मसइले ते मिल्कियत ते तकरार जो इशू आहे ऐं नज़ीरा बेगम पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त मां 4 पुटनि सां बदरदीन कमरदीन ऐं असांजो शमसदीन अहसान उन्हनि सां गॾु आहियां उन्हनि मूंखे यर्गमाल न कयो आहे मां पंहिंजा फ़ैसिला पाण थी कयां ऐं हिननि जो को बि ॾोह न आहे मुंहिंजा जेके अमजद ऐं हाजी उस्मान आहिनि उहे मुंहिंजा नाफ़रमान आहिनि मुंहिंजे चवण में न आहिनि मुंहिंजे पुट खे धक हणी बचा केराए विधईंसि त बि